दादा अबू, मां तव्हांखे केतिरा दफ़ा चयो आहे त तव्हां हुको पीअण छॾे ॾियो। हिन सां अव्हांजा फेफड़ ख़राब थी वेंदा। तव्हांखे ख़बर न आहे त सिगरेट या हुको पीअण सां ऐं आलूदगी वारी हवा में साह खणण सां दमा यानी एस्थमा ऐं फेफड़नि जी कैंसर थी सघे थी। ॾिसे पई न सकीना बीबी, असांजी पोटी त वॾी डॉक्टर थी वई आहे। वाह पुट, थोड़ो मूंखे बि ॿुधाए त ॿियो तूं छा थी ॼाणी डॉक्टरी जे बारे में? दादी, मूंखे तमामु घणी त ख़बर न आहे। हाँ, पर मां जिस्म जी आम बीमारियुनि ऐं उन जे सबबनि जी कुझु ख़बर आहे। हाई ब्लड प्रेशर, चेस्ट पेन, हार्ट अटैक, पैरालिसिस यानी फालिज ऐं हार्डनिंग ऑफ ब्लड वेसल्स यानी रत जी नालियुनि जो सख़्त थी वञण। हिननि सभिनी बीमारियुनि जो तालुक दिल सां हूंदो आहे। पर पुट, ही सभु बीमारियूं आख़िर कहिड़े सबब जे करे थींदियूं आहिनि? दिल जी बीमारियुनि जा आम सबब हूंदा आहिनि इनएप्रोप्रिएट डाइट यानी नामुनासिब ग़िज़ा जो इस्तेमाल, नॉट एक्सरसाइजिंग यानी वर्जिश न करण, एक्सेसिव वेट यानी वज़न जो घणो हुजण, मेंटल स्ट्रेस यानी ज़हनी दबाव, स्मोकिंग सिगरेट या हुको पीअण। इन जो मतलब आहे मूंखे दिल जी बीमारियुनि खां जेकॾहिं बचणो आहे त पोइ पंहिंजो वज़न घटि करणो पवंदो। ज़ारा पुट, डॉक्टर ॿुधायो हो त तुंहिंजी पुफीअ खे अक्सर ऐं हार्ट बर्न ऐं डाइजेशन जो मसलो आहे। ही छा आहे ऐं छो थींदो आहे? ओ, तव्हांजो मतलब आहे हार्ट बर्न यानी सीने में जलन ऐं डाइजेशन प्रॉब्लम यानी खाधो हज़म थियण में ॾुखियाई थियण। What are the causes of heartburn and digestion problems? दादा अबू, हार्ट बर्न ऐं डाइजेशन प्रॉब्लम्स, एक्सेसिव ईटिंग यानी घणो खाधो, फास्ट ईटिंग यानी तेजी सां खाइण, ईटिंग स्पाइसी फूड यानी मिर्च मसाले वारे खाधे जे करे थींदो आहे। मुंहिंजी दोस्त रिदा सिर्फ़ 10 सालनि जी आहे ऐं इनखे एस्थमा थी वई आहे, जॾहिं त इन कॾहिं बि सिगरेट नाहे पीतो। पोइ आख़िर रिदा खे एस्थमा छो थियो? What do you think are the causes of asthma other than smoking?